बोल माता रुक्मणी देवी की जय। 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 आवाज क्यों नहीं निकल रहा है भाई? माता रुक्मणी देवी की अज माता रुक्मणी देवी जे इन 54 जाई 61 साल त खुशी आए उद्यापन दिवस जो दीपक भाई हमेशा ही कार्यक्रम कंदा ईंदा आहिनि ऐं सिंधियुनि जी जेकी संस्कृति आ उनखे संजोए रखियो अथऊं। अज हर एक सिंधी हिंदू होने करे उल्लासनगर में आ, सनातनी धर्म होने जे करे उल्लासनगर में आ, पंहिंजे धर्म के बचाइण जे लाइ असांजा जेके वॾड़ा हुआ उ पंहिंजो सिंध छॾे आया, वतन छॾे आया। अज खुशी आहे इन ॻाल्हि जी त असां पंहिंजे जेके भी असांजा संत हिते वेठा आहिनि, जेके भी असांजी विरासत असांजे लाइ बचाए रखी अथऊं, जेके असांखे उहे ॻाल्हियूं ॿुधाइनि था, सिंध जूं जेके असांजे जहन में ॻाल्हियूं पयल आहिनि, पोइ उहो साधू बेला हुजे या कंवर राम जी रोहिड़ी हुजे, रुक स्टेशन हुजे, ये असां ॾिठियूं न आहिनि, पर असां पंहिंजे वॾनि खां ॿुधियूं आहिनि। अॼु उहो ॾींहुं कोई परे कोन रहियो आहे त सभई सिंधी वरी सिंध वेंदा, सिंध घुमंदा, उहे शयूं खुलो थी वेंदो। अॼु बिना लड़ाई लड़े पाकिस्तान टुकड़ा टुकड़ा थियण ते आ। कंहिंजी पिट लगी, असां हिंदुनि जी पिट लगन उन्हनि खे। असांजा जेके मंदिर आहिनि, असांजो जेको साधू बेला आहे, असांजी हिंगलाज माता आहे, लासी थियो हूंदो, लासी हिंगलाज माता जी खुलो दर्शन कंदासीं हिंगलाज माता जो, लसबेला डिस्ट्रिक्ट में आ। साईं हाणे भी लगल तो अंदर माता मैयार वाली हिंगलाज माता जान 500 सालन खां पोइ जॾहिं राम मंदिर असां उते ठाहे सघंदा आहियूं, छाकाणि त जेके आक्रमण करता हुआ बाबर अची करे असांजे मंदिर के राम मंदिर जेके टोड़े ते ॾियईं, 500 सालन खां पोइ बि असां उते अगर मंदिर ठाहे सघूं था त हिकु सिंधी होने नाते मां इहो छो नथो सपनो ॾिसी सघां त मां सिंध जे साधू बेले ते हिकु ॾींहुं वेंदुमि ऐं खुलो दर्शन कंदुमि। तव्हां सभु तयार आहियो हलण लाइ? बिल्कुल। त उन खां पहिरीं 22 जनवरी कालानी साहब 22 जनवरी असां उल्लासनगर में हर मंदिर ते हर टिकाणे ते ॾियारी मनाईंदासीं। क्या बात है? इनमें कोई राजनीतिक ना है। मुंहिंजे राम भगवान जेको टेंट में वेठो, जेको टेंट में वेठो 500 सालन खां पोइ उनखे उनजी जगह ते मुंहिंजे राम भगवान जन्म कैसा गजंदा आहियूं तॾहिं बि राम राम चवंदा आहियूं, मरंदा आहियूं तॾहिं बि चवंदा आहियूं राम राम संग है। त असांजो पंहिंजो राम जंहिंखे असां पूॼियो आहे, उन राम खे असां वापस 500 सालन खां पोइ उनजे जन्म स्थान ते 22 तारीख़ विहारींदासीं। उल्लासनगर में 22 तारीख़ ॾियारीअ खां घटि न हुअणु खपे। तव्हांखे ख़बर आहे ॾियारी छो मनाईंदा आहियूं असां? जॾहिं रावण जे मथां विजय थी ऐं राम मोटी अयोध्या आयो त उते दीपक ॿारियो, उन खां पोइ असां ॾियारी मनाइण शुरू कई। त हीअ त असली ॾियारी आहे न। प्रदीप भैया मां ॿुधाइण चाहींदुमि तव्हांखे, हिन दास खे बि घुरायो अथऊं हींअर, जीअं हाणे योगी सरकार अॻ में आई होॾे घुरायो, 19 खां वठी करे 24 ताईं असां महिमान आहियूं अयोध्या में। असांजी माता रुक्मणी देवी मंडली साहिब, असांखे गर्व जी ॻाल्हि आई आहे। इहा ॻाल्हि हिन मूंखे ॿुधाई आहे न, त मां हिनखे नमस्कार। मां चवां थो पियो जेके हर ॻाल्हि में टिकेटां उथण वेहण, काशी विश्वनाथ जो ॾींहुं शिवरात्रीअ जो मूंखे चयूं कार्यक्रम, मां चवां मां पंहिंजे माउ ॾियो कीअं छॾे अचां,
चयूं वो उधर बड़े बाबा बैठे हैं आपके दर्शन कराएंगे। असां वया थे जेका मौज करे आए अयोध्या में तो ओम शिवालियो असांजो प्यारो जेको चंपतरा है तव्हांजा मेन ट्रस्टी उन्हनि जो शिवालो अथव उते सेवा जो योग असांखे मिलियो आहे। माता रुक्मणी देवी मंडलीअ मां 7 ॼणनि जूं टिकटां मोकिलियूं अथऊं। ॿुधो जेॾी महिल असां जाम दफ़ा हरिद्वार न वेंदा हुआसीं त जेको हरिद्वार मां थींदो उन सां गॾजण वेंदा हुआसीं। असां तव्हां जॾहिं थींदो न हुतां अयोध्या मां त असां तव्हांखे पेरे पहुण ईंदासीं। छाकाणि त ॿुधो जाम दफ़ा कालाणी साहिब असां सनान करे गंगा में वेंदा आहियूं त थधि पवंदी आहे उनखे टच कंदा आहियूं तू सनान मां सनान तू सनान अयोध्या जो दर्शन तो दर्शन मां दर्शन जेके न करे सघंदा हिन माण्हू जो दर्शन कयो यानी अयोध्या में राम मंदिर जो दर्शन कयो त मूंखे ॾाढी ख़ुशी आहे। हिन मूंखे दीपक ॿुधायो हिनखे निमंत्रण मिलियो आहे। असां 22 तारीख़ न वञी सघंदासीं पर असां हिते ई राम मंदिर जो ॾियारी मल्हाईंदासीं एॾी जोर सां मल्हाईंदासीं जो अयोध्या वारनि खे बि ख़बर पइजी वञे त उल्लासनगर वारा माण्हू क्या बात है। बोल झूलेलाल भगवान की जय, माता रुक्मणी माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम। धन्यवाद धन्यवाद भाई मां चाहींदुमि साहिब खे बि 2 शब्द ॾिया पर हुन खां अॻु में मां हिकिड़ो 2 लाइनूं चवणु चाहींदुमि छो जो न साहिब मूल मंत्र आत्मा जो जंहिंखे असांजो साहिब प्रदीप भाई पहिरियों बार आया आहिनि सवें दफ़ा ईअं आया हूंदा पर प्रोग्राम में मां सम्झां थो भाजपा जे पहिरियों दफ़ो आया साहिब असांजे घर जा वातीअ वांगुरु असांजा डैडी परसराम दुनीचंद थिए पर तव्हां आया आहियो मूंखे ॾाढी ख़ुशी थी। मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदुमि जिन जो मूल मंत्र पहिरीं सभ जो भलो तंहिं सदके असांजो भलो सतगुरु स्वामी शांति प्रकाश महाराज साहब जन जी हिकिड़ी प्रेरणा या तो आत्म ज्ञान हो या हो दे प्रकाश ये दोनों जिसमें नहीं वह मनुष्य देह बेकार। सतगुरु जी इन्हनि वचननि खे खणी करे अम्मा आसे पासे में जीअं बाल गंगाधर तिलक गणपतिअ जे विराजमान करायो माताउनि भेनरुनि जे सहकार लाइ असांजी भाभी ज्योति कालाणी 16 साल विर्त रखी वई अथव उन खां पोइ हर साल भॼन ॻाइण जे लाइ भाई हाणे बि जंहिंजा फोटू ॾेखारिया विया उहे ज़रूरु अचनि साहिब कलाकनि जा कलाक अची करे हिते वेहनि असां सां जेकॾहिं केॾे वञिणो बि पए न मोटी वरी वापसि अचनि भाई हिन स्टाफ खे छॾे अचां त मां तव्हां सां अची करे वियाव तो ॿारनि सां अची मौज कनि त मां चाहींदुमि इहा हक़ीक़त रहमत उन्हनि साईं में त मां अचण सां छा चइबो होॾे चवनि पिया हिकिड़ो जादूगर राजस्थान में मूंखे घुरायो तव्हांजे भाजपा वारनि मां उन्हनि खे हिकिड़ी ॻाल्हि कई असां वटि बि हिकिड़ो जादूगर अथव उनजो नालो आहे पप्पू कालाणी। देश दुनिया शहर में मां जिते बि वेंदो आहियां न मूंखां ईअं पुछंदा आहिनि भाई पप्पू साहिब साहिब इहा हक़ीक़त अॼु माता रुक्मणी देवी साहिब जन जी कृपा आहे 20 ॾींहं ॿाहिरि थो रहां कॾहिं किथे कॾहिं किथे कॾहिं किथे तव्हां सां हेॾो जीवन गुज़रान कयो आहे मां चवंदो आहियां भई घणो कुझु सिखण लाइ मिलियो आहे पर अम्मा जी सदके घुराईंदा भाजपा वारा आहिनि कूड़ ॻाल्हायो हाणे बि ओम बिरला जी जिन कोटा जे सीट जे उन्हनि जे लाइ घुराई ॿियो सिंधी बीठो हुयो मां उन सिंधीअ जे लाइ वञी प्रचार बि कयोमांव उहो हुयो कांग्रेस ते मां हिकिड़ो लफ़्ज़ चयो मुंहिंजे लाइ न भाजपा जो पटो आहे न कांग्रेस जो आहे मुंहिंजो प्यारो सिंधी जेकॾहिं आहे हे जेकॾहिं यादव यादव पांडे पांडे भैया भैया कनि था असां जेकॾहिं सिंधी कयूं की न कयूं असांजो कोई पंहिंजो सिंधी आहे त हुन सां गॾु बीहूं न बीहूं सभु इंसान असांजा भाउर आहिनि पर सिंधीअ जे लाइ जेकॾहिं 2 सीटूं खटिजी करे आहियूं साहिब त ख़ुशी बि थी थिए। अॼु ज़ोरदार असांजे विच में प्रदीप भाई आयो आहे ऐं साहिब बि चवण आहे भई प्रदीप जो स्वागत मां कंदुमि छो जो अम्मा सां मुंहिंजो नातो दीपक तोखां वधीक आहे। अचो हिकिड़ो भॼन सभिनि खे प्रदीप भैया भाई भगवान राम जी ॻाल्हि कढी आहे त मूंखे हिकिड़ो सुहिणो भॼन यादि थो अचे। हा मिंट